दस करबल जी थो कहानी आ ॾाढी दर्दन हाणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो दस करबल जी थो कहानी आ ॾाढी दर्दन हाणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो। सुहिणे हुसैन के कूफे अचण लाइ कूफिन के ई ख़त लिखिया सुहिणे हुसैन के कूफे अचण लाइ कूफिन के ई ख़त लिखिया नूर हुदा जे नवासे सां कई कूफे वारनि आहे दगा रखी दिल में दगा ऐं दोखो कयो ज़ुल्म ही ॼाणी वाणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। दस करबल जी थो कहानी आ ॾाढी दर्दन हाणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। ख़त ॾिसी कूफिन जा हज़रत कासिद पंहिंजो मुकई मुस्लिम उन जे हथ ते बैयत ख़ातिर पहुची विया कूफी हिकदमि जोश ॾिसी पोतिन जो मुस्लिम सुहिणे हुसैन ॾे ख़त लिखियो कूफी अव्हां सां प्यार करनि था जल्दी जल्दी कूफे पुॼो ही ख़त रवानो कराए कारवाई कयूं ज़ालिमाणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। बैयत कई हुई 40,000 वक़्त ते सारो साथ छॾियो सुहिणे हुसैन जे कासिद खे बेदर्दीअ साण शहीद कयो ख़त पढ़ी मुस्लिम जो सारो हज़रत कूफे राही थियो इब्न ज़ियाद हुसैन सां जंगले लश्कर पंहिंजो उमाणे छॾियो ही बयान किसो जे कयूं था थी जान वञे थी साणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। दस करबल जी थो कहानी आ ॾाढी दर्दन हाणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो कया शेर में मां थो बयान अॼु वाक़ियो करबल वारो। राह में हिकिड़ी राति मिली हुर सुहिणे हुसैन खे आहे चयो साईं अव्हां छो वापसि पुठिते मुस्लिम भी शहीद थियो सोच अव्हां लाइ भी थन गंदो हज़रत सभ सां मशूरो कयो सभिनी चयो थी शहीद वञूं पर मुस्लिम जो अॼु पांदो कबो पोइ हलंदे पहुता उते हा जिते को न हो राणो राणी बुद्धि दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो करबल वारो कया शेर में थो म बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो।
हलंदे हज़रत करबल पोतो इब्न सद अची मिलियो। इब्न ज़ियाद चवे थो अची हिते मूसां यज़ीद जी बैयत कयो। सुहिणे ॾिनियूं तजवीज़ूं तंहिंखे इस्लामी सरहद छॾियो। या त छॾियो वापसि थी वञो या मूंखे यज़ीद सां मिलण ॾियो। हैदर जे मिठे फर्ज़ंद जी तिन सम्झी न का सम्झाणी। ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। इब्न ज़ियाद बज़िद थी बीठो मूसां यज़ीद जी बैयत कयो। शेर ख़ुदा जे फर्ज़ंद अहिड़ी बैयत खे ठुकराए छॾियो। अहिड़ी तरह पोइ जंग लॻी वई सचा सिरड़ा ॾींदा विया। सुहिणे हुसैन जे टोले हथां बि बातिल के ई मुर्तद थिया। थियो टोलो यज़ीदी रुसवा ऐं हुसैन जन्नत माणी। ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। आल रसूल जे घर जे मथां भी रहम यज़ीदन खे न थियो। आल नबीअ जे घर मां हज़रत अकबर भी थी शहीद वयो। मासूमन खे भी न छॾियो तिन तीरो अली असगर खे हयो। परदेदारन भी बिन आॾो मर्द मुजाहिदतिन जा कुठों। करबल में कुसी विया तोड़े त बि को न छॾियूं अमीराणी। ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। ॾस करबल जी तो कहाणी आ ॾाढी दर्दन हाणी। ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। शींहं जियां गज गोड़ करे पो सुहिणो उथियो तलवार खणी। जंग यज़ीदन साणो अॼाई नारो रब अकबर जो हणी। बातिल के ई कुहंदे कुहंदे वक़्तु निमाज़ जो वेझो थियो। सुहिणे चयो मां निमाज़ अदा कयां जंग भले पो मूंसां कयो। सजदे में ॾिसी सुहिणे खे तिन तई ते तरार पुतां। ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो। हज़रत वारी शहादत खां पोइ हिकु ज़ैनल आबदीन बचो। बीमारी हालत में यज़ीद तंहिंखे कैदी बणाए वतो। हुकुम ॾिनो बिन ज़ियाद बुरे ही हिन खे जल्द शहीद कयो। हिन खे शहीद न करणु मॾींदमि उन जी बुआ ज़ैनब चो। बीमार बचाइण ख़ातिर उन वाट उन्हनि जी वाणी। ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो करबल वारो। कयां शेर में थो मां बयान अॼु वाक़ियो दर्दन वारो।
सुहिणे हुसैन जो धार करे सिर हलिया यज़ीद ॾिकाहे उहे हज़रत ज़ैनल आबिदीन खे उठते कैदी बणाए उहे नाज़ सां पहिरियों शहीद करे पोइ नाहक सेई पिटण लॻा आले रसूल सां दोख करे पोइ कूड़ा कूड़ ते रोइण लॻा किसो दिलियूं ॾुखाईंदड़ ही लिखियो शहज़ादे मीराणी ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो मां बयान अजवा क्यों करबल वारो कया शेर में थो मां बयान अजवा क्यों दर्दन वारो दस करबल जी थो कहानी आ ॾाढी दर्दन हाणी ॿुधी दर्द भरी आखाणी हर अख मां वांदो पाणी कया शेर में थो मां बयान अजवा क्यों करबल वारो कया शेर में मां थो बयान अजवा क्यों दर्दन